रेती भरसां ॻोठ आरिफ शहर वासी कराची में गोदाम अंदर कम करण दौरान दिल बीहण सबब फौत थी वियो आहे। धरती टीवी न्यूज़ सीसीटीवी फुटेजेस हथ करे वरिता आहिनि। फुटेजेस में ॾिसी सघिजे थो त नौजवान गोदाम अंदर कम करे रहियो हो त ओचितो किरी पियो ऐं फौत थी वियो। फौती नौजवान शौकत अली शर जो मड़ ॻोठ पहुचण ते संदसि घर में कोहराम मची वियो। नाज़रीन, ख़बर अव्हांखे ॾियूं पिया रेती भरसां ॻोठ आरिफ शहर वासी कराची में गोदाम अंदर कम करण दौरान दिल बीहण सबब फौत थी वियो आहे। धरती टीवी न्यूज़ सीसीटीवी फुटेजेस हथ करे वरिता आहिनि। फुटेजेस में ॾिसी सघिजे थो त नौजवान गोदाम अंदर कम करे रहियो हो त ओचितो किरी पियो ऐं फौत थी वियो। फौती नौजवान शौकत अली शर जो मड़ ॻोठ पहुचाइण ते संदसि घर में कोहराम मची वियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती न्यूज़ जो रिपोर्टर शफ़ी मोहम्मद खोसो। जी शफ़ी मोहम्मद, छा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां। रेती वेझो ही ॻोठ आहे आरब शहर जो रहवासी पोरियत अली नवाज़ शहर, जंहिंजो नौजवान पुटु आहे 18 वरनि जो शौकत अली शहर, जेको रोज़गार सांगे कराची वियल हो, जेको दिल बीहण सबबि फौत थी वियो आहे। फौती नौजवान गोदाम अंदर कमु करे रहियो त ओचितो पट ते किरी पियो ऐं फौत थी वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त शौकत अली शहर 3 ॾींहं अॻु घरां कराची रोज़गार सांगे वियो त हू फौत थी वियो आहे, जंहिंजे मड़ खे रेती भरसां ॻोठ आरब शहर आंदो वियो त घर में कोहराम मची वियो। जी शफ़ी मोहम्मद, अव्हांजी वॾी महिरबानी तफ़सील बाबति आगाह करण लाइ।